खानपुर महार में कोरोना वायरस जो खौफ अञा ताईं बरक़रार आहे त मथां वरी माकड़ जी मुसीबत शहरनि समेत भरपासे जे माण्हुनि जो साह मुठ में करे छॾियो आहे। खानपुर महार जे सरदारगढ़ वारे थर में फसलुनि खे खाई नास कंदड़ माकड़ खानपुर महार जी शहरी आबादी में हाणे पहुची वई आहे। माकड़ जा वलर अॼु समूरो ॾींहुं खानपुर महार जी शहरी आबादी तोड़े बाज़ारनि मथां लामारा ॾींदी रही, जंहिं सबबि शहरनि खे ॻणती वराए वई ऐं औरतूं तोड़े ॿारड़ा घरनि ताईं महदूद थी विया। जॾहिं त माकड़ खानपुर महार ऐं भरपासे जे केतिरनि इलाइक़नि लोही, माकन काज़ी, मोहम्मद मूसा मलाणो, रहमत खान गबोल, छतन महार, हाजी सोनो काज़ी ऐं ॿियनि में फसलुनि खे पिणु खाई नास करे छॾियो आहे। खानपुर महार ऐं भरपासे जे रहवासियुनि मुतालबो कयो आहे त पहिरीं कोरोना वायरस जी वबा शामत बणिजी आई आहे। ख़ुदारा हाणे इंतज़ामिया माकड़ जे ख़ात्मे लाइ का हिकमत अमली जोड़े। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महार।